नाज़रीन, अवामी न्यूज़ में खबरनि जो सिलसिलो जारी है। हिन वक्त असीं तव्हांखे खानपुर महर खां ख़बर ॾींदा हलूं त जदोजहद एक्शन कमेटी ज़िले घोटकी जे सॾ ते सिहत खाते में करोड़े रुपयनि जी दवाउनि जे वेकिरे ऐं करप्ट कामरनि ख़िलाफ़ खानपुर महर में एहतजाज मुज़ाहिरो करे धरणो हंयो वियो। कारकुननि घंटाघर चौक खां रैली कढे शहर जे मुख़्तलिफ़ रस्तनि तां गश्त कंदे तालका प्रेस क्लब अॻियां पहुची धरणो हंयो वियो। धरणे दौरान सिहत खाते इंतज़ामिया छिती नारेबाज़ी कई है। धरणे खे ख़िताब कंदे जदोजहद एक्शन कमेटी जे चेयरमैन फ़कीर रमज़ान कलोड़, कमाल महर, नज़ीर शेख ऐं ॿियनि चयो त ज़िले घोटकी जी अस्पताल में ग़रीब मिस्किन मरीज़नि लाइ आयल करोड़े रुपयनि जूं दवाऊं वेकिरो कयूं वयूं आहिनि। हिननि चयो त ज़िले जे समूरनि अस्पताल में पर ग़रीब मिस्किन माण्हुनि मथे जो सूर जी गोरी ॾियण बदिरां सिहत खाते जा कामोरा वेकिरो करे छॾनि था। हिननि वधीक चयो त ज़िले घोटकी जी सरकारी अस्पताल ॾैरकी, मीरपुर माथेलो, घोटकी, ओबारड़ो, खानपुर महर जी सालियानी करोड़े रुपयनि जी बजट MS ऐं DHO वेकिरो करे छॾनि था। ग़रीब मिस्किन मरीज़नि खे प्राइवेट स्टोरनि जूं दवाऊं लिखी ॾियनि था। DHO घोटकी खे फौरन नोटिस वठणु घुर्जे। हिननि ऐलान कंदे चयो त 4 फरवरी घोटकी में एहतजाजी रैली कढी वेंदी। असांजी तहरीक करप्ट सिहत खाते जे कामरनि जे हटाइण ताईं जारी रहंदी। मजीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।